कहड़ा थोरा गाया ओ भाला हज़ारे ला भाला हज़ारे भायण यार तुंहिंजा कहड़ा थोरा गाया अल्लाह तुंहिंजा कहड़ा थोरा गाया। सिंधी शाइरी ऐं अदब खे पंहिंजे पूरे सां मालामाल कंदड़ लाज़वाल शख़्सियतुनि मां मख़्तूम तालिबुल मुला जी शख़्सियत बि हिकु आहे। मख़्तूम तालिबुल मुला घण रुखी शख़्सियत ऐं आला दर्जे जो इंसान हो। संदसि शोहरत जा कई हवाला आहिनि। मख़्तूम तालिबुल मुला खे रूहानी हैसियत खां सवाइ सिंध जे अदबी ऐं सक़ाफ़ती हलकनि में हिकु बुलंद मक़ाम शाइर, नसर नवीस, अदीब, मुहक़िक़ ऐं राग जे ॼाणू जी हैसियत सां मोतबर मक़ाम हासिल हो। सिंध जो ही नाले वारा अदीब ऐं शाइर मख़्तूम तालिबुल मौला वलद मख़्तूम ग़ुलाम मोहम्मद 4 अक्टूबर 1919 ते हाला ज़िले मटियारी में पैदा थियो। मख़्तूम तालिबुल मौला दरगाह मख़्तूम नूह सरवर जो 17हों सजादा नशीन हो। हुन तालीम जी शुरूआत दरगाह मख़्तूम नूह सरवर जे ख़ादिम ऐं आलिम हाफ़िज़ मौलाना वली मोहम्मद खां क़ुरान पाक पढ़ण सां कई। सिंधे जी तालीम मास्तर हाजी अब्दुल गफ़ूर वकीलाणी ऐं आख़ूंद अब्दुर्रहमान अंजुम वटि पढ़ियईं। फ़ारसी मौली अब्दुल हई ठेड़ी वारे ऐं मौली मोहम्मद आलिम वटि पढ़ियो। उनखां पोइ 2 साल पंहिंजे वालिद बुज़ुर्गा जी तरबियत हेठि रहियो। जॾहिं त मौली मोहम्मद आलिम ऐं सेंधे ख़ान सेद वटि ख़ुशख़तीअ में कमाल हासिल कयईं। संदसि वालिद मख़्तूम ग़ुलाम मोहम्मद दिसंबर 1944 ईस्वी ते वफ़ात कई, जंहिंखां पोइ तालिबुल मौला सजादा नशीन थियो। तंहिं वक़्तु संदसि ॼमार 25 साल हुई। मख़्तूम तालिबुल मौला खे शाइरी अदब ऐं राग सां नंढे लाकू ई लॻाव हो। पहिरीं बेवस, पोइ फ़िराक़ी, ज़मान शाह ऐं बाद में तालिब तख़ल्लुस रखियईं, जॾहिं त 1949 ईस्वी में तालिबुल मौला थी वियो। उणिवीह सौ 36 ईस्वी धारे हुन हालनि में अंजुमन इल्म अदब जो बुनियाद रखियो, जंहिंजे सहारे हुन केतिरियूं ई अदबी कॉन्फ्रेंसूं कोठायूं। मख़्तूम तालिबुल मौला हालनि में ज़मान प्रेस कॉन्फ्रेंस क़ाइमु कई, जितां हफ़्तेवार सिंधी अख़बारूं पासबान अल ज़मान केतिरो ई अरसो निकिरंदियूं रहियूं। 1946 ईस्वी में सिंधी शाइरनि जी जमात जमियत शुरा जे नाले सां क़ाइमु कयईं। नवंबर 1955 ईस्वी में हैदराबाद में बज़्म तालिबुल मौला जो बुनियाद विधो वियो, जंहिंजो पाण सरपरस्त आला हो। हुन बज़्म जो कमु सिंधी अदब जी संभाल ऐं वाधारो। 1956 खां हैदराबाद मां हिकु रिसालो शाइर नाले हेठि संदसि सरपरस्ती हेठि निकिरंदो रहियो, जॾहिं त 1957 ईस्वी में घोटकी कॉन्फ्रेंस में खेसि जमियत शुरा जो सरपरस्त सां गॾु सदर पिणु चूंडियो वियो ऐं मख़्तूम तालिबुल मौला वञू ठहण खां अॻु में सिंध असेंबली जो मेंबर पिणु रहियो। मख़्तूम तालिबुल मौला सिंध इल्मी, अदबी, सक़ाफ़ती ऐं सियासी हवाले सां सुञाती वेंदड़ घण पासाई शख़्सियत जो मालिक हो। ही साॻे वक़्तु शाइर, नसर नवीस, मुहक़िक़, लसानियात जो माहिर, राग जो ॼाणू ऐं हिकु आला इंसान हो। मार्च 1955 ईस्वी में सिंधी अदबी बोर्ड जो बुनियाद पियो त पाण उन बोर्ड जो मेंबर हो। नवंबर 1955 में पहिरियों भेरो जनरल अयूब ख़ान वारे दौर में ऐं ॿियो भेरो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे दौर में क़ौमी असेंबली जो मेंबर रहियो। पाण 1953 ईस्वी में सिंध असेंबली जो मेंबर रहियो। 1969 खां पाकिस्तान पीपुल्स पार्टी में शुमूलियत अख़्तियार कयईं ऐं खेसि हुन जो सीनियर वाइस प्रेसिडेंट मुक़ररु कयो वियो। तालिबुल मौला शाइरीअ जी सिन्फ़ में ग़ज़ल ऐं काफ़ी में तबाह आज़माई कई। फ़न ऐं फ़िक्र जे हवाले सां संदसि ग़ज़ल ऐं काफ़ियूं पंहिंजो मट पाण आहिनि ऐं संदसि शाइरी सिंध, पंजाब ऐं हिंदुस्तान जे नाले वारनि फ़नकारनि ॻाई आहे। संदसि छपियल किताबनि में छपर में छड़ियूं, मिस्री जूं तड़ियूं, आह कांगा कर ॻाल्हि, आबे हयात, सदा वसी सिंधुड़ी ऐं ॿिया केतिरा ई किताब शामिल आहिनि। सिंध जो ही घणो घुरियो मख़्तूम तालिबुल मौला 11 जनवरी 1993 ईस्वी ते हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे वियो। खेसि हाल में मख़्तूम नूह जे दरगाह में मिटीअ मां हवाले कयो। सिंधी अदब ऐं शाइरी लाइ कयल संदसि ख़िदमतूं विसारण जोॻियूं न आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk